वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मां सात मूं तोखे अहिड़ो छा चयो आहे जो तोखे ज़हर जो धुक बराबरि थो लॻे? ॾिस मां साथ, तूं मूंखे ॾाढो मजबूर कयो आहे, हिन करे मां तोखे ॿुधाए थी छॾियां। दरअसल मुंहिंजी परेशानी जो सबबु तुंहिंजो इहे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे ॿुधाए, बाबा वारनि खे छा ॿुधायां त मां तुंहिंजे इन्हनि चोचलनि मां तंग आहियां? रुखसार हू ज़िले जे दबंग ऑफिसर जी मंगेती आहे ऐं नांग खे मफरल समझी कीची में नाहे पाए पियो। प्लीज यार कुछ समझ। यार तोखे त ख़बर है खान बहादुर जो अंजाम तुझे सामू है। वो तू बिजली में हथ छोपी विझी। एसपी जा पंहिंजी जॻह ते पावर आहिनि, पर तो जहिड़े चालाक ऐं शातिर माण्हू जे साम्हूं तूं अहिड़ो को प्लान कर जीअं चांड्रोकी जो सॼो गुरूर मिट्टी में मिली वञे। मूंखे पंहिंजे पाण ते कावड़ थी अचे त मूं फिरोज खान जहिड़े नीच इंसान खे सरदारी जहिड़ो प्रोटोकॉल ॾींदो आयसि ऐं हुन जी इज़त कंदो आयसि। अरे सरदारियूं ईअं हलाइबियूं आहिनि जीअं फिरोज खान थो हलाए। ही सवाल जो दौर आहे दा। हिक पासे जो सिज लथो पियो आहे। सरदार त राज जा रखवाला हूंदा आहिनि। धणी बख्शे, खान बहादुर त राज जो रहज़न निकितो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।